नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वज़ीर आज़म सिंध जे अमर शहीद नवाब मुबारक अली खान दूल दरिया खान जी 500वीं वरसी जे मौक़े ते जीए सिंध तहरीक जे कारकुननि, पार्टी जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी सूर्य सिंधी, शहीद शफ़ी मोहम्मद करनाणी जे फर्ज़ंद जाम संघार करनाणी, डॉक्टर नियाज़ करनाणी, यूसुफ करनाणी जे अॻुवाणी में शहीद शफ़ी मोहम्मद करनाणी जे मज़ार खां मकली में शहीद दूल दरिया खान जी मज़ार ताईं रैली कढी शहीद जे मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े क़ौमी तरानो पढ़े भेटिया पेश कई वई ऐं शहीद खे सलाम पेश कयो वियो। इन मौक़े ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद दूल दरिया खान सिंध जो अमर शहीद हो, जंहिं पंहिंजी जान सिंध वतन तां कुर्बान कई आहे। हिन चयो त समन जो दौर सिंध जो सुनहरो दौर हो, जंहिं में सिंध पंहिंजी तरक़ी ऐं खुशहाली जो ओज ॾिठो। शहीद दूल दरिया खान पंहिंजे दानिशमंदी सां सिंध खे दरपेश ख़तरनि खे मुंहुं ॾिनो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।